अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मैरिजो किचन। फ्रेंड्स, मैरिजो किचन में अॼु असां तव्हांजे लाइ ठाहींदासीं मज़ेदार चिकन टिक्का मसाला जी रेसिपी। चिकन टिक्का मसाला ठाहिण जे लाइ हिकु प्याले में असां खयो आहे चिकन 1 किलो, ॾही विझूं था अधु कप, हेड आहे अधु टीस्पून, ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 1 टीस्पून, लूणु विझूं था 1 टीस्पून, तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। सुकनि धाणनि जो पाउडर आहे 1 टेबल स्पून, टिक्का मसाला पाउडर विझूं था 1 टेबल स्पून, अदरक जो पेस्ट आहे 1 टेबल स्पून, थूम जो पेस्ट आहे 1 टेबल स्पून, हाणे चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं चङी तरह सां मिक्स करे हाणे विझूं था तक़रीबन 3 खां 4 टेबल स्पून लीमे जो रस ऐं ज़र्दे जो रंग विझूं था 1/4 टीस्पून। हाणे चङी तरह सां मिक्स करे चिकन खे तक़रीबन अध कलाक जे लाइ रेफ्रिजरेट कंदासीं। जी फ्रेंड्स, असां चिकन खे तक़रीबन अध कलाक जे लाइ मैरिनेट करे रेफ्रिजरेट कयो हुयो। हाणे हिकु फ्राइंग पैन में तेल विझूं था 3 खां 4 टेबल स्पून, ऐं हाणे मैरिनेट थियल चिकन विझूं था। ऐं तक़रीबन 8 खां 10 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते चिकन खे पचाईंदासीं। अठ खां 10 मिनट्स ताईं विचोली बाहि ते चिकन खे पचायो आहे। हाणे ढक ॾेई करे मज़ीद 8 खां 10 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां ढक ॾेई करे चिकन खे 8 खां 10 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे ढक हटाए करे चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं चिकन जो पाणी ख़ुश्क थियण ताईं पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, चिकन जो पाणी ख़ुश्क थी चुको आहे। हाणे असां चिकन खे हिकु साइड ते रखूं था। हाणे हिकु ॿियो फ्राइंग पैन खयो आहे ऐं फ्राइंग पैन में तेल विझूं था तक़रीबन 3 खां 4 टेबल स्पून। 2 अदद विचोली साइज़ जा बसर विझूं था। कटियल बसर विझी तक़रीबन 3 खां 4 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते बसर खे पचाईंदासीं। बसरनि खे तक़रीबन 3 खां 4 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था अदरक जो पेस्ट 1 टेबल स्पून, थूम जो पेस्ट 1 टेबल स्पून ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं विझूं था लूणु 1 टीस्पून, तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। हेड आहे अधु टीस्पून, ऐं हाणे चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करे हाणे असां विझूं था टमेटो प्यूरी। 4 अदद विचोली साइज़ जा टमाटा खणी असां टमेटो प्यूरी ठाही आहे। ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। ॻाढ़े मिर्चनि जो पाउडर अधु टेबल स्पून, टिक्का मसाला पाउडर विझूं था 1 टेबल स्पून,
ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे ढकु ॾींदासीं ऐं ढकु ॾेई करे तक़रीबन 5 खां 8 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 5 खां 8 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचायो आहे। ऐं हाणे असां विझूं था ड्राई फ्रूट मिक्सचर। हीअ ड्राई फ्रूट मिक्सचर ठाहिण जे लाइ असां 2 टेबल स्पून जे क़रीब बादामियूं ऐं 2 टेबल स्पून काजू खे 1/3 कप मिल्क सां ब्लेंड कयो आहे। ड्राई फ्रूट मिक्सचर विझी चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं पाणी विझूं था 1 कप। ऐं हाणे तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। ॿ खां 3 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचाइण खां पोइ हाणे विझूं था फ्राइड थियल चिकन। ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करे हाणे ढकु ॾींदासीं ऐं ढकु ॾेई करे 5 खां 6 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां चिकन खे तक़रीबन 5 खां 6 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचायो आहे ऐं हाणे असांजो मज़ेदार चिकन टिक्का मसाला सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। तव्हां वाइट राइस सां सर्व करे सघो था। उमेद कयूं था तव्हांखे असांजी जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।